उनमें जैसे जो तालिब साहब वांगारा भाई तो जहाँ डीएसपी साहब अस्कर मेमण वांगारा भाई को भी करे तो वो ॿुधाइनि असां क्लियर कनि बाबा जी असां केसनि में आ असां हाज़ुर आ भाई जी नाजाइज़ी त असां न सहंदासीं असां वेठा आहियूं थाणे अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयूं था वेठा असां क्लियर कयो जेको केसनि में आ कुझु बि आहे असां क्लियर कयो असां अदा चवण इहो आहे त राति असांजा पुलिस मुंहिंजो पुटड़ो ऐं हिकु ॿियो छोकिरो जेको आहे उनखे जतो ई आहे को दोस्त आहिनि राति विया आहिनि पंहिंजो बाईपास ते होटल ते चांहि पीअण उन में असांजे छोकिरनि खे पुलिस जेको आहे ज़ोतकोप कयो आहे राति असांजा छोकिरा गुम कया आहिनि हिन महिल ताईं जेके आहिनि उहे ज़ाहिर कोन कया अथऊं पुलिस गर्दी वधी वई आहे अहिड़ो एसएचओ रखियो अथऊं हिते जेको इन जे लाइ लाइक़ु कोन्हे एसआई हूंदे साईं की जा कमु एसएचओ थो करे असां एसपी साहिब खे गुज़ारिश था कयूं त इनखे हटायो असांजे मधे जी जेके बाशौर माण्हू आहिनि सियासी समाजी माण्हू आहिनि उन्हनि खे बचायो मां शहीद भुट्टो सां वापसि था आहियां असांजे छोकिरे खे अॼु पुलिस वठी वई आहे सुभाणे जेके आम माण्हू आहिनि उन्हनि सां छा वहंदो आहे पर या त तव्हां होटल ॿाहिरां बंदि करायो त असांजा छोकिरा होॾे कोन वञनि चांहि पीअण या वरी तव्हां पंहिंजो कानून अहिड़ो रखो जेके क्रिमिनल आहिनि या साईं कंहिंजा क्राइम कनि था तव्हां उन्हनि खे पकड़ियो असां तव्हांजो साथ ॾिनो आहे महिरबानी करे इहो ॿुधायो त चूंकि हिकिड़ी मीराणी बिरादरी सां तव्हांजो तालुक़ु आहे मधईजीअ में मीराणी बिरादरी जो हिकिड़ो स्टेक आहे वॾे तइदाद में बिरादरी रहे थी इन साॻी एसएचओ तालिब हुसैन तव्हांजा मीराणी बिरादरी जा अॻ में बि ॿ छोकिरा खणी गुम कया हुआ ऐं लखी डीएसपीअ खे ॾिनाऊं वॾे तशदुद खां पोइ उन खां पोइ वॾी हणण खां पोइ वापसि थिया हुआ त एतिरी तइदाद में हितां जो जेको मधीजी पुलिस आहे उहा सां ज़्यादती करे थी त हितां जा माण्हू जेके आहिनि तव्हांजी बिरादरी समेत को बि उन जे लाइ आवाज़ु उथारण लाइ तयारु न आहे त इन जी छा वजह आहे दादा उन जे लाइ आवाज़ु असां उथारियूं पिया जेकॾहिं हिन जी लाक़ानूनियत तमामु माना असांजे एसएचओ तालिब जी लाक़ानूनियत हद खां सिपाहीअ खां वठी हिते रहियो आहे हिन टाइम बि एसआई जी माना पोस्ट ते आहे उन खां पोइ बि असांजे माना थाणे ते माना हाउस ऑफिसर करे रखियो अथऊंसि जेकी हिन जी ज़िम्मेवारी कोन्हे इहो जेको आहे असांजी बिरादरीअ सां छॾे करे असांजी पूरी मधईजीअ जे अवाम सां दहशतगर्दी कयूं वेठो आहे इहा साईं खे चवां जेकी आहे पुलिस गर्दी कयूं वेठो आहे तालिबगिरी कयूं वेठो आहे कंहिंखे बचकियो त कोन ताईं अॼु मुंहिंजे पुट खे वठी आयो अॼु असांखे कोन्हे बचकियो छा हिते पुलिस खां असांखे सर्टिफिकेट वठिणो पवंदो त साईं असां जेके आहियूं शरीफ़ आहियूं या तालिब असांखे साईं खे चवां सर्टिफिकेट ॾींदो त असां जेके आहियूं त क्रिमिनल न आहियूं छा कॾहिं कंहिं क्रिमिनल खे तालिब वरितो आहे या हे जेको सॼो ॾींहुं जेको बि साईं खे चवां हिते जेको बि समाजी बुरायूं हलनि थियूं कॾहिं चढ़ी विया उन्हनि जे मथां छा पाण कंहिं साईं खे चवां वञी करे पार्टियूं थो खाए माण्हुनि जूं जेके असां वटि वीडियो आहिनि जेके असां आईजी साहिब खे असां साईं खे चवां उन्हनि जे अमलदारनि खे डीआईजी साहिब खे एसपी साहिब खे पेश कंदासीं त हे आख़िर हिते एॾो ऋण छो ॿारियूं वेठो आहे मधेजीअ में छो चङो साईं खे केतिरो टाइम थियो अथसि हिते यकी रहंदे जमन साहब महिरबानी करे इहो बि नाज़रीन खे ॿुधायो त हिन खे काफ़ी अरसो थी वियो आहे मधीजी में आहे ऐं अवां जी बिरादरी हिकु जेको आहे पीपल्स पार्टी सां बिलोंग थी करे हिन वक़्तु बि अवां जे बिरादरी जो हिकिड़ो कैंडिडेट आहे माज़ी में बि कैंडिडेट रहियो आहे ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो ख़ानदान सां तव्हांजा सुठा तालुक़ात आहिनि कॾहिं तव्हां इन जी शिकायत खणी उन ॾे बि विया आहियो दादा असां सभिनि खे चयो आहे हिते जेकी पुलिस आहे असां वटि सियासी थी वई आहे असां वटि पुलिस आहे पीरनि मीरनि ऐं वॾेरनि जी हिन टाइम मां जंहिं पार्टीअ सां वापसि था आहियां मुंहिंजी बिरादरी कंहिंसां बि वापसि था हुजे हिन टाइम में मां जेको वापसि था आहियां मां पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो सां वापसि था आहियां असां पंहिंजी जेको आहे उनखे पंहिंजो क़यादत खे ॾसियो आहे साईं मोहम्मद जमान साहब हीउ जेको तव्हां सां वाक़ियो थियो आहे इंसिडेंट थियो आहे को सियासी वाक़ियो त न आहे न भली तव्हां हिकिड़ी बिरादरी आहे कम्यूनिटी बिरादरी माना कंहिं बि बिरादरी जे माण्हू सां ज़्यादती थिए थी त पूरी बिरादरी गॾु थींदी आहे माज़ी में बि मिसाल आहिनि मधेजी जा मीराणी बिरादरी मुतहद माना हिकिड़ी बिरादरी आहे त उहे माना आख़िर हिन एसएचओ जे ख़िलाफ़ु कॾहिं हुननि आवाज़ु उथारियो न आहे माज़ी में बि हिकिड़ा ॿ ॼणा जेके आहिनि असांजे रोड तां मुंहिंजे ख़्याल वापसी ईंदे या वेंदे पकता आज़म मीराणी साहिबु छॾाए वियो कुझु मुआइदो करे त आख़िर माना तव्हांजा एसएचओ सां बि तव्हांजे बिरादरी सां तालुक़ात आहिनि कमारिया ख़ानदान सां बि तालुक़ात आहिनि जेकॾहिं इहो एसएचओ एॾो ख़राबु आहे त उन जे लाइ कोई माना हिकिड़ो
तव्हां ना आवाज़ न उभरी सघे। उन जे लाइ राति तव्हांखे ख़बर हूंदी, राति असां जेको आहे एहतिजाज कयो आहे, हिन थाणो बंदि करे छॾियो, थाणे जो दरवाज़ो बंदि कयो, जेको सोशल मीडिया ते हली रहियो आहे। हिन टाइम मां अची करे तव्हांजे सचाईअ जे साईं खे प्लेटफॉर्म तां तव्हांखे ॾिसणु थो चाहियां त उन जे लाइ सगारो आवाज़ उथारियो आहे। अञा बि जेको आहे असां पंहिंजो लाहे अमल तयारु कयूं था, शाम ताईं सुबुह ताईं ॾिसूं था त हे छा थो करे, या त हिन जे लाइ असां हाई कोर्ट में बि वेंदासीं, पटिशन बि दाख़िल कराईंदासीं, थी सघे थो असां रोडनि ते बि निकिरूं। असांजो आवाज़ु सगारो आहे, असांजी बिरादरीअ जो आवाज़ु सगारो आहे, सभु मुतहिद आहियूं, सभु गॾु आहियूं, सभु गॾिजी निकिरंदासीं। इनशा अल्लाह तव्हां ॾिसंदव, तव्हांजा चैनल ॾिसंदा, इहो SP साहब बि ॾिसंदो, DIG साहब बि ॾिसंदो, या जेके बि हिननि सां वाबस्ता जेके बि इदारा आहिनि उहे ॾिसंदा, या जेके असां वटि साईं खे चवां कैंडिडेट आहिनि, जीअं करे साईं खे चवां पंहिंजो PS 9 ते MPA या MNA पहिरियों थी रहिया आहिनि, या हाणे थियनि था, या असां जंहिंखे वोट ॾियूं था, या हाणे जेकी BDA जी इलेक्शन अचे थी उन जे लाइ उहो बि तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त असां कहिड़े पासे विहूं था। छो जो तव्हांखे ख़बर हुजणु खपे त अवाम हिकु उठा कहिड़े पासे वेहणु चाहे थो, उन जा असर बि उन्हनि ते पवंदा जेके साईं जा असांजो आवाज़ु कोन था ॿुधनि, उन्हनि ॾे वञूं था, हू असांजो आवाज़ खे लबे कोन था चवनि, हुनखे कोन था वराइनि, छो छाजे कारण, इन जे लाइ बि सगारो आवाज़ उथारींदासीं। इनशाला हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहियूं था, उन प्लेटफॉर्म तां अची करे रोडनि ते तव्हांखे, तव्हां साहबी बिरादरीअ खे, तव्हांजे चैनलनि खे सभु वाज़े ॿुधाईंदासीं त असां सां आख़िर पुलिस नाजाइज़ी छो छाजे कारण करे थी, या असांजे सिर्फ़ु शहर मदईअ में पुलिस गर्दी छो आहे, या सिर्फ़ु असांजे मदईअ में पुलिस खे छो इहे इख़्तियार त ॾिना विया आहिनि त साईं खे चवां कंहिं क्रिमिनल खे क्रिमिनल न चओ, कंहिं शरीफ़ माण्हूअ खे शरीफ़ न चओ, छा असांखे इन्हनि खां सर्टिफिकेट वठणो पवंदो? जमन साहब महिरबानी के इहो बि ॿुधायो नाज़रीन खे त तव्हां हितां जा बाशऊर माण्हू आहियो, मदई जी शहर ज़िले शिकारपुर जो ॿियो नंबर वॾो शहर आहे ऐं शहूर वंदन जो शहर आहे। हिन शहर में इन क़िस्म जो नाल SHO एतिरो टाइम माना वक़्तु गुज़ारे वञे त आया हिननि शहरनि जी माना मिस्टेक आहे, या SHO एॾो माना जेको आहे तो को आकिल आहे ऐं एतिरो को शारतो ऐं शार्प आहे जो माना पूरी शहर आवाज़नि खे बेवकूफ़ बनाए। इहो मां तव्हांखे पहिरियों बि ॾसियो त हे अहल कोन्हे, हिन खे छो रखियो वियो आहे, इन में हिकिड़ी सिंधी चवाणी आहे त खाटू पुटु ॾाढो मिठो थींदो आहे। हे खाटू पुटु आहे, 5 रुपया तोखे मूंखे पहचाइण वारो पुटु आहे, उहो उन्हनि खे पहुचाए थो, इन जे करे मिठो आहे। ॿुधव साईं, इन जे करे पोइ हाणे SP साहब रखियो अथसि, कंहिं अहिड़े माण्हू रखियो अथसि, या साईं खे चवां असांजे पंहिंजो जेके सगारियूं धुरियूं आहिनि असांजूं हिते जेके रहनि थियूं, जंहिंजा नाला त असां कोन था खणूं, पर सम्झो था उहे ॿुधई बासरत आहिनि, थी सघे थो बासरनि जो माण्हू हुजे त असांजे मदईअ में रहियो पियो आहे, असां सभु कुझु कंदासीं, हर शइ कंदासीं, इन जे करे हिन खे कोन था कढनि। हालांकि असांजो मुतालबो आहे IG साहब खां, DIG साहब खां, असांजे SP शिकारपुर खां त साईं तव्हां ॾिसो, तव्हां हिन जा अफ़ाल ॾिसो, हिन जा अमल ॾिसो, रोज़ जी शिकायतूं आहिनि, रोज़ जो नाको कयूं वेठो आहे, रोज़ जी साईं खे चवां न हली हिते जेकी साम्हूं आहे, तव्हां सभिनि साहिबनि जे अॻियां आहे, तव्हांजे चैनलनि जे अॻियां आहे, सोशल मीडिया ते रोज़ बाहि भरी पई आहे हिन जे पार, तव्हां उनखे कढो छो नथा? जेकॾहिं ठीकु आहे कुझु नथा कढोसि त पर उन्हनि खे कन में हेठि त कयोसि, हुनखे चओ त सही त भला छाजे करे शरीफ़ शहरनि जे लाइ ऋण ॿारे ॾिनो थी, बक़ाया जेके काथे साईं खे समाजी बुरायूं पियूं हलनि उन्हनि जे लाइ त तूं कुझु कोन थो करे। अच्छा जुमन साहब, जेकी हितां जे कुझु धुरियुनि जो चवणु इहो आहे त हीअ जो तालिब हुसैन मदई जी तारीख़ में कंहिं बि जेसि ताईं तव्हां बि मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी बि उमिरि मुंहिंजे ख़्याल में 50-60 साल जे अंदरि हूंदी, मुंहिंजी बि 45 साल उमिरि आहे ऐं मां बि हिते मदई जी जो माण्हू आहियां, तव्हां बि त मदई जी तारीख़ में नाज़रीन मां खे ॿुधाईंदो हलां त एतिरियूं कंडियूं कंहिं बि SHO न पातियूं हूंदियूं जेतिरियूं कंडियूं तालिब हुसैन हिते पातियूं आहिनि, त इहो कंडियूं बि कीअं थो पाए जेकॾहिं इहे ॾोह मोटराइण ऐं माण्हू जेके आहिनि उनखे कंडियूं था पाराइनि, त इहो छा चकर आहे? इहो अदा वाबस्तु आहे, पाण हिते सिपाहीअ खां वठी रहियो आहे, हर माण्हूअ सां हिन जी लिंक आहे, हर उन क्रिमिनल सां लिंक आहे, जेको इहो कमु करे थो उहो उन्हनि खां कराए बि थो, वरी उन्हनि खे मोटराए बि ॾिए थो, कंडियूं बि पाए थो, सुरखुरू बि थिए थो। त जेको आहे त मां SHO आहियां, मां कंडियूं पातियूं आहिनि, मूंखे अॼु साईं खे चवां फलाणनि दीवाननि कंडियूं पारायूं, अॼु फलाणनि पारायूं, अॼु टीरनि पारायूं, अदा कराए त पाण थो, तूं कराए पाण थो, उन जा सबूत मां तव्हांखे पहिरियों बि चयो आहे त उहे असां ॾींदासीं, IG खां वठी SP साहब ताईं, SP साहब खां वठी वेंदे साईं खे चवां हाई कोर्ट ताईं,
हाई कोर्ट खां वठी साईं खे चवां सुप्रीम कोर्ट ते सभु जेके बि साईं खे चवां प्रूफ आहिनि उहे असां ॾियण लाइ तयारु आहियूं, इनशाला ॾींदासीं। जेको हाणे मां पटिशन दाख़िल कराइण वञा थो सुभाणे, इहे प्रूफनि सूधो जेको आहे त मां हाई कोर्ट में प्रूफ ॾींदुसि हिन जे ख़िलाफ़ु जेके बि आहिनि। इन जे करे रहियो पियो आहे, इन करे कंढी थो पाए। मोहम्मद जुमन साहब, मूंखे जेको आहे अवां ॿुधायो त माज़ी में बि कुझु मुंहिंजे मंगी साहब बि असां ॾे दांह खणी आहे, उन्हनि जो छोकिरो बि न लिकायो हुयो, प्लस में ॿिया बि कुझु माण्हुनि जेको आहे त हिकिड़ो सुमरा बिरादरी जा माण्हू आया, उन्हनि जो हिकिड़ो उन माण्हूअ जेको आहे लिकायो। त हीअ जेको हितां किडनैपर आहे हिकिड़े क़िस्म जो, हितां जा माण्हू SHO तालिब हुसैन पुलिस पंहिंजे हिन पार्टी जी मदद सां हितां जा आम शहरी किडनैप करे अगवा करे यगमाल बणाए लिकाए थो। त उन जे हवाले सां जेकॾहिं असां का कोर्ट में पिटीशन दाख़िल कयूं था या DIG खे दांह ॾियूं था, उनजी बि इंक्वायरी त पुलिस वारा ई था कनि न। हितां जा माना DSP खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु था कनि, जेके पटे भाई जो उनजो माना जेको ख़्यालु करे ऐं उनजो बच बचाव करे था अचनि। त बदिले में कंहिं बि कंप्लेनर खे कुझु जेको आहे त को इंसाफ़ नथो मिले। अदा असुल ॻाल्हि इहा आहे त कुझु जेके माण्हू अहिड़ा पुलिस में आहिनि ईमानदार, जेके साईं खे इंक्वायरी कंदा आहिनि, जंहिंमें कुझु नाला शायदि मूंखे नथा अचनि पर आहिनि सयूं, तव्हां उन्हनि जो बि ॾिठो हूंदो त उन्हनि जेके बि माना साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरियूं कयूं आहिनि, उन में कुझु पुलिस वारा जेके आहिनि हेॾे होॾे बि थिया आहिनि, या त काउंटर घाट थिया आहिनि, या त साईं खे चऊं मानियूं रैंकियूं जेके आहिनि विञायूं वेठा आहिनि। पर इहो असांजो एतमाद आहे उन्हनि माण्हुनि ते असांजो एतमाद आहे जेके साईं खे इंक्वायरी कंदा बिल्कुलु आहिनि, सचा आहिनि। माना ईअं कोन्हे त सभु पुलिस में तालिब जहिड़ियूं कारूं रिढ़ियूं आहिनि, न ईअं आहे त सचा माण्हू बि पुलिस में आहिनि, जंहिंजे करे हीउ इदारो हली रहियो आहे। उन्हनि ते आङुरियूं अहिड़नि माण्हुनि जे करे थियूं खॼनि, जेके हींअर हिते वेही करे ऐं साईं खे चवां हे जेके न SHO जो मक़सदु आहे साईं खे चवां तूं हाउस ऑफिसर आहीं, पर हे चए थो त मां मधे जो मालिक आहियां, मां तर जो मालिक आहियां, जीअं वणे अशे कारे जो मालिक मां आहियां। ईअं कोन्हे, हू असांजे अवाम जो नुमाइंदो आहे, हू असांजी मिसाल असां ग़रीबनि जी माना उहो पंहिंजो भरझलू आहे, पर भरझलू थिए कोन थो। मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो आहे त सियासी वाबस्तनि जे करे सियासी पुलिस जेके आहे न, सियासत में जेको आहे त असांजी पुलिस बि सियासी थी वई आहे, इन जे करे पोइ तोखे मूंखे इंसाफ़ कोन थो मिले। बाक़ी पुलिस में सुठा माण्हू आहिनि। वॾी महिरबानी तव्हांजी। त आख़िर में SSP तनवीर तुने साहिब खे कहिड़ो पैगाम साईं जन खे चवंदासीं बिल्कुलु तव्हांजो नालो आहे, असां तव्हांखे मिसाल बाय नेम सुञाणियूं था, पार्टीअ जे माना प्लेटफॉर्म तां तव्हांखे सुञाणियूं था, बिल्कुलु असां मैसेज इहो ॾींदासीं त साईं जेको आहे त तव्हां SHO को अणधुरियो अहिड़ो रखो जेको अमुन बि कराए हिते माण्हू। असां जेके शरीफ़ सिटीज़न आहियूं शिकार। मोहम्मद जुमन साहब, अव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट कयां त जेको आम तासुर आहे हिते SSP तनवीर तुनियूं साहिबु सिंध जो हिकिड़ो पुराणो बहादुर बि SSP रहियो आहे ऐं आहे बि, पर हिन जी चंद हिकिड़ी टीम आहे सिलेक्टेड जेका माना हिन पंहिंजे माना अवाम जे लुट मार लाइ बि रखी आहे, त जेके हुनखे कमाए ॾियनि, जंहिंमें जेको हिते मदीजी जो SHO तालिब हुसैन जो नालो बि खयो वञे थो, त उहो पोइ SSP तनवीर तुने साहिब जॾहिं हिन ते आशीर्वाद आहे हिन SHO जे मथां, त उहो अव्हांखे कीअं इंसाफ़ अदा ॾिसो न, ॿियनि जी त ख़बर कान्हे, बाक़ी जेके हिते तव्हां चओ था त टीम आहे, टीम जो जेकॾहिं हे हिसो आहे तालिब, त उहा सभु सॼी ॻाल्हि मां क्लियर कई आहे। उहा क्लियर इहा ई कई आहे त लुट मार खां अलावा जेको कुझु आहे, मां तोखे पहिरियों बि चई चुको आहियां त खाटू पुटु मिठो थींदो आहे। इन करे असां साईं जन खे चवंदासीं त साईं को एक्शन खणो, तव्हां बहादुर आहियो, बिल्कुलु आहियो, तव्हांजो नालो आहे। ईअं न आहे त सिर्फ़ु तव्हां शिकारपुर में तव्हांजो नालो आहे, असांजी पूरे सिंध में तव्हांजो नालो आहे। जीअं त असां वटि साईं खे चवां पीर मोहम्मद शाह रहे थो, उनजो नालो आहे, उन तुफ़ेल जेको आहे त असां बि तव्हांखे सुञाणियूं था त अदा ज़िले शिकारपुर जो हिकु बहादुर ऑफिसर आहे SP साईं खे तनवीर तुनियो साहिबु, बिल्कुलु उहो एक्शन खणे ऐं हिन खे चई या घुराए या चए थो रोज़ सोशल मीडिया ते तुंहिंजी बाबा इहा दांह छाजी आहे, पुछे उन खां, या असांखे घुराए असां था वञूंसि उते दांह खणी। मुंहिंजो त इहो ई मैसेज आहे साईं जन खे त इंशाअल्लाह ताला क़दम खणंदो, सुठो खणंदो ऐं हिन खे घुराए इन खां पुछंदो त अहिड़े हुन जा कम छो थो करे। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां पंहिंजी क़ीमती साईं महिरबानी तव्हांजी वॾी, तव्हांजे चैनल जी महिरबानी, तव्हांजी पंहिंजो हिनजी बिरादरी पंहिंजो हिन साफ़ी बिरादरीअ जी वॾी महिरबानी। हाणे सचाई वटि आया आहियूं, हाणे असांजो प्रोग्राम आहे, जेके ॿिया चैनल आहिनि शायदि उन्हनि वटि बि प्रेस कॉन्फ्रेंस कयूं या हिन खां पोइ लाइ अमल तयारु कयूं असां त परमुन एहतिजाज कयूं, परमुन एहतिजाज, छो जो असां शरीफ़ सिटीज़न आहियूं, मधेजीअ जा वाबस्ता आहियूं सियासी पार्टियुनि सां। हिन टाइम बि सियासी पार्टियूं जेके आहिनि त असांजे टच में आहिनि, फ़ोनियूं कयूं अथऊं,
उन्हनि खे एसि ताईं रहायो आहे त साईं खे जा तालिब साहब जो छा जवाबु आहे, छा रिएक्शन आहे, छा रिएक्शन उन जो अचे थो, उन खां पोइ असां लाहे अमल तयारु कंदासीं।